अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियोस मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां पाप नंगर ड्रामे जे बाबति। तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुमि त पाप नंगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में छा थींदो, छा थियण वारो आहे या पहिरियां छा थी चुको आहे, सभु कुझु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे नवां आहियो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर करणु विसारींदा। दोस्तों तव्हां दोस्तनि जो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजी मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों पाप नंगर ड्रामे में तव्हां ॾिठो हूंदो त मल्हार जा पीउ माउ जेको आहे त राबेल जे पीउ माउ ॾे आया हुया रिश्ते लाइ, मल्हार लाइ, ऐं राबेल ॾाढी ख़ुशि थी वई। जी हा दोस्तों, राबेल ॾाढी ख़ुशि नज़र अचे पई ऐं शादीअ जी ॻाल्हि ॿुधी। जी हा दोस्तों, राबेल ऐं मल्हार जी शादी थियण वारी आहे। जी हा दोस्तों, अचण वारी क़िस्त में तव्हां ॾिसंदव त मल्हार ऐं राबेल जी शादी थींदी, मतिलबु त राबेल जेको कुंवार थींदी ऐं मल्हार घोटु थींदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पर इहा शादी रेस बालाज ख़ान हरगिज़ करणु न ॾींदो। जी हा दोस्तों, छाजे करे त रेस बालाज ख़ान जेको आहे राबेल खे चाहे पियो, उनखे पसंदि करे पियो। पर दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाप नंगर ड्रामे में रेस बालाज ख़ान जेको आहे त शादी जे मथां हमिलो करण वारो आहे ऐं शादी जेको आहे त रुकिजी वेंदी आहे। जी हा दोस्तों, राबेल ऐं मल्हार जी जीअं शादी थींदी त रेस बालाज ख़ान पंहिंजा माण्हू मोकिलींदो ऐं फायरिंग कंदो ऐं जंहिंमें शादी रुकिजी वेंदी आहे मल्हार ऐं राबेल जी। जी हा दोस्तों, ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त क़ैद खाने में जेको रेस बालाज ख़ान माण्हू क़ैद कया आहिनि उहे बि शेरर ऐं मल्हार आज़ादु कराईंदा। दोस्तों उमेदु कयां थो हीअ वीडियो तव्हांखे